खौफ न तो थिए पा कुटुमो कराबतूं संगावतियूं तोड़े विठायूं पाड़ो पाड़े दुश्मन है अज ज़कातूं फितरा जो कोई चाहे पाड़े में ॾियो पाड़े में पा विड़िया वेठा आहियूं पाड़े वारे से पा सुहिणो सलूक न कयो पोइ भला पंहिंजो फितरा ने ज़कातूं क़बूल की थींदियूं। अल्लाह जे रसूल एतिरे सूदी चई तव्हांजो ज़कात जो माल जेको रहियो ऐं घर वारो ने घर वारी ॿई जेकॾहिं घर वारी कोई कम है कारोबार यानी पंहिंजे घर जे अंदरि कंदी वे या हिन वटि ॾाढा दागीना वञण जी रक़म ऐं पैसा पियल में तुंहिंजो घर वारो मिसकीन ई पंहिंजी ज़कात ने मिसकीन माण्हू खे ॾेई सघे। अलाह एतिरा कराबते जा पोइ आने भाए के आने भेणे के मिसकीन के ज़कातूं ने आजा माल ॾियो ही ज़कात ॾियण जो फितरे ॾियण जो टाइम ऐं वक़्तु आहे। इन ॾींहं में पाण बग़ावतूं करियूं फितना ने फसाद करियूं वेड़ झगड़ो करियूं त भला पंहिंजूं इबादतूं क़बूल की थींदियूं। त बिरादरो ही आखिरी जुमू आखिरी ॾव सच्ची तौबा करे जहन्नम जे अज़ाब खां बचाओ बालक जेको आहे दोज़ख जो चौकीदार। रमज़ान अल मुबारक जे महीने में रोज़ा रखी माण्हुनि जा हक़ दॿाइणा रमज़ान जे महीने में ख़ैरातूं ने सदका ग़रीबे ने मिसकीने कना रोकणा क़यामत जो ॾींहुं जवाबु कीअं ॾियणो पवंदो पाण सगोरन फरमाए त क़यामत जो ॾींहुं जॾहिं थींदो त पंजे ॻाल्हियुनि जो जेसीं माण्हू कोई अलाह खे जवाबु न ॾींदो तेसीं हिन जा क़दम जेको आहे पग खजी कीन सघंदा अॻियां पग कीन वधंदो अॻियां मलाइक ढोए की नंदा होॾां दौड़ंदो होॾां चओ पी तूं पंजे ॻाल्हि जे सुवालनि जो जवाबु ॾेई ने पोइ तूं तुंहिंजो केॾां रस्तो कर। पहिरीं तो सुवालु थींदो तोखे दुनिया में मूं ज़िंदगी ॾिनी हुई दुनिया में वियो वएं उमिरि केतिरी कढी आवे 60-70 वरे जी कढी आवे 100 वरे जी कढी आवे हा उहो कढी आयोसि कुरे में वापर आहे उमिरि काए केॾां कुरो जवाबु हूंदो माण्हूअ जूं ज़मीनूं झटे में मुंडीअ पूरा करे छॾिया माण्हूअ से विड़ाए माण्हूअ खे विड़ी माण्हूअ जा घर फिटाए मुंडी। लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।